फ़कीर अस्सलाम वालेकुम। वालेकुम। फ़कीर असांखे को बिटाई सरकार जा को बेत असांखे ॿुधाए जा। चरिया लतीफ़ त सॼो हिन दिलि में सायो पिया तूं कहिड़े सुर में चयां मारीअ मां तो ॿुधे ससीअ मां तो ॿुधे कहिड़े मां तूं हुकुम त कर। फ़कीर तुंहिंजा हर बेत असांखे वणंदा आहिनि पर तूं जंहिं मां ॿुधाईंदे सुर मां तोखे आऊं मारी ॿुधायां ससी ॿुधायां छा ससी मां बैत ॿुधायां। हाँ ससी मां ॿुधाए असांखे। चलो ससीअ बैत था त ॾकियो ॾुसकियो सुरकियो करे सॾ हाय हाय ॾकियो ॾुसकियो सुरकियो करे सॾ त वठो पाण साण आरीअ भरी लॾ हो त मुंहिंजा हॾ मतां रोलाज रुञनि में वरी चयो थी सिकी जा सुथियास त सिक सुम्हण न ॾेई। वाह वाह जागी सुते जिनीला आया तान उथियास भेनर आऊं भुलियास न त सिक सुम्हण छा लॻे। वाह वाह वरी लती बचे संजे रही सुम्ही मोहन जीअं मुंहुं वेड़े ओ अखियुनि खे ओजागो तो जातो न ॾेई हाणे हथां तो पई कचो केचींगे थी करे। पोइ वरी जीजा ससी चयो थी त सुते पून में छिरका आयल ॿारो चंजा हाय हाय ॾिस त सही अखर केॾा मज़बूत आहिनि। सुते पून में छिरका आयल ॿारो चंजा ॾूरां अचनि पलाणियूं मां घर ईंदा हेर ओ उठनि था उतरी ॾींदा पलंगनि ते पेर आऊं ते वेर कंदुसि ॿुढा बरो चंजा। वाह रे वाह। जॾहिं जीजा बंभोर छॾियो आहे मां हिनखे सॾु कयो आहे त चरी बरो चंज पोयां तूं केॾां वञे थी किथां वञी रुलंदी आहे। बंभोर में ॿिया बि छोकिरा जाम वेठा आहिनि तुंहिंजी उन्हनि सां थी निकाह करायूं। माउ खे रोई अखी मां कपिड़े था उगी माउ खे चई जंहिंजा मुड़ुस मरियो आहिनि सिर्फ़ु 12 महीना वेहनि थियूं मूंखां राति पुनूं खणी आहे तुंहिंजी तोणी हे ॻाल्हियूं लॻी वियूं आहिनि ऐं कते ईअं कोन कंदी त आउं बंभोर छॾींदसि ऐं माउ खां पई चवे त तूं बरोचे जे पोयां वेंदी त दुनिया असां सां खिलंदी। शायदि ॾिनी आहे त ससी सबर खां तूं कमीनी वठि कमु पिटणु कुटणु पार कढण ई भूतियुनि जो धर्म हया अथई अखियुनि में त अखियूं हेठि कर माण्हू ॾींदा मीणा कंदा चर्चा चिथर चवंदा त ख़रीदी खटीअ जी निभागिया नीगर इन उठण जो ओगर तूं कढी छॾ कलब मां। वाह 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 रे फ़कीर। वरी माउ खे छा थी चई त साहित सबर कीअं करियां मुंहिंजो कांध वठी विया काल आहे जंहिंजा मर्द मरियो वञनि से बि रुअण सारो साल जत वठी विया जीअरो मूंखे माठ न अचे माल हिन अंदर जा अहिवाल ऐं पूरा कंदुसि पुनूअ सां। पोइ होत थी मोत भेनर आयो बंभोर में छा कढी वियो सैयद चए हाड़े जो बलोच हू भले माणे मौज खटी भाग खटियाणीअ जो ए ॾेर तॾहिं न मरिया जॾहिं धीवियसि धोबियाणी हो आरीचा अच्छा उजरा पार्स संदन पीउ भली भिट बंभोर जी जित जताड़ा में जी हाणे हो त मलीक थी वियो आनियूं करे हलिया विया। जॾहिं न इहा ख़बर केज मकराइण पई आई ॼा मूंखे त तूं हिकिड़ो वॾो शहनशाह बादशाह तुंहिंजो पुटु हिकिड़ी खसी खटियाणी सां शादी करियो बंभोर में वेठो आहे। अॻु इहो रवाज़ु हूंदो त को बि कहिड़ी बि क़ौम धारी क़ौम शादी कोन कंदी हुई। पुनूं था संदसि पुट रवाणिया त विञो राति चिमने खणी अचो। हा उहा जॾहिं उते ख़बर पए थी त बिटणी शादी ईंदी त ससीअ जे संग जी जॾहिं केची कल पई अच्छा ससीअ जे संग जी जॾहिं केचिन कल पई कावड़ जी कारा थिया सड़िया सभई ओए होए होए भाइयूं हिन बंभोर खे विया ॾेर ॾेई जॾहिं पुनूअ सां पई तॾहिं जंग करे विया जेॾियूं। लतीफ़ तूं यार छा ॿुधंदई को का अहिड़ो टेम कढी त नवे किलाई हुजे हे त दुनिया जा ख़ौफ़ ख़फ़ा ॾिसंदो अली ॻोल्हा सॼो ॾींहुं लॻी पिया को किथे पर हाणे पोइ वरी बि फ़कीर जेके अॻे मोहबतियूं माण्हू कंदा हुआ अॼुकल्ह मोहबतियूं आहिनि अहिड़ियूं यार मोहबत अॼु रही किथे आहे मोहबत जो जे तूं मिसाल वठणु चाहींदो त केच मकरान किथे किथे बंभोर हितां खां पंधु निकिती आहे जेकी उते पुनूअ जे पोयां आहे अॼु जी जेकी दोस्ती आहे सॼी चांहि जो कोप न पीआरे होटल खां ॿाहिरि तोखे मीणो ॾींदा वाह वाह दादा तुंहिंजी चांहि लाइ करे बुखियो कोन मूं वटि खीसे में पैसा पिया हुआ। अरे इंसान जी मोहबत हिकिड़ी छा हूंदी आहे थोरी चांहि ते हूंदी आहे त लतीफ़ साईं जो बैत आहे त चओ थो ॿिया आशिक़ हुनखे चवे थो त सॼण तूम छॾे आऊं जा तुंहिंजे आसरे सभई पाड़ू सूरजू हिकु लेदे मंझि लटेज ओ दोस्त तूम दिलि मटेज लोक रुठो त गोरियो। अॼु त हाणे उरूज ते दुनिया लॻी पई आहे केतिरनि जी मयारियूं कयूं जेको कनसूं मर्दी वारा आहिनि असां त मुंहिंजे मुर्शिद जे चवण ते हलंदासीं जीअं हू चई वियो आहे असांखे सबक़ु ॾेई वियो आहे।